अस्सलाम वालेकुम दोस्तों, इरफान बुगियो ऑफिशियल में अवांखे भलीकार। जिन दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो उनखे गुज़ारिश आहे त तव्हांजो पंहिंजो चैनल आहे सब्सक्राइब कयो। अॼु तव्हांखे सिंधी सकाफ़त जो उहो आलीशान कमु था ॾेखारियूं जंहिंखे ॾिसी तव्हांखे फ़ख़्रु बि महसूसु थींदो ऐं तव्हांजी दिलि बाग़ बहार थी वेंदी। सिंधी माण्हू जुगनि खां बाज़ोक़ रहिया आहिनि, सकाफ़त सां सूंहं सां तमामु घणो प्यार कनि था ऐं सॼी दुनिया में सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा पंहिंजो मटि पाण आहे। वॾो नालो आहे सिंधी सकाफ़त जो। सिंधी सकाफ़त जो ई हिकु आलीशान ओहञाण हाला वारी हीअ जंडी जी खट आहे। इन खट जो कमु अञा हलंदड़ आहे। साइडुनि में झालरूं जॾहिं लॻंदियूं त पोइ हुनजी जेका असली सूंहं आहे उहा निखरी निर्वार थींदी। तयारी जे मरहले दौरान बि तव्हां ॾिसो त केतिरी ख़ूबसूरत हीअ खट लॻी रही आहे। तमामु महिनत तलब हिन जो कमु आहे ऐं हिन जी क़ीमत बि तमामु घणी आहे। तव्हां जॾहिं क़ीमत ॿुधंदो तव्हां हैरान थी वेंदो। सो ही खिपरे तालके जो ॻोठु आहे वरियाम दर्स। खिपरो तालको सागर ज़िले में अचे थो, उते ई कमु थिए थो ऐं चयो वञे थो त सिर्फ़ु हिते ई इहो कमु थिए थो। उस्ताद बि आहे, प्राइमरी टीचर बि आहे हाजी राजड़ साहिबु। उहो जेको आहे सो केतिरनि ई सालनि खां ही कमु करे थो। हाणे त हुन केतिरा ई पंहिंजा शागिर्द पैदा करे छॾिया आहिनि। साणसि ॻाल्हि ॿोल कयूं था। हाजी साहिबु ॾियो हाल अहिवाल। हीउ जेको वाण सां नज़र अचे पियो, हीउ आमतौर वाण जेको हूंदो आहे उहो थोरो हार्ड हूंदो आहे, सख़्तु हूंदो आहे। हीउ त सफ़ा नरम आहे, मज़बूत आहे कोन्हे? बिल्कुलु मज़बूत आहे, बिल्कुलु मज़बूत आहे। फैसलाबाद खां असां घुरायो आहे। फैसलाबाद में हिनखे वाण जो नालो आहे शीशम वाण जो। हीउ शीशम वाण आहे, बहितरीनु वाण आहे। उते 700-800 किलो मिले थो फैसलाबाद में। असीं ऑनलाइन घुराईंदा आहियूं त अची वेंदो आहे। कलर हिनजो बहितरीनु कलर आहे, कलर बि बहितरीनु आहे। हिन जी गारंटी बि आहे त फुटंदो न ही कलर। अच्छा, ही केतिरो टाइम लॻे थो हिन खट जी तयारी में? इहो थोरो ॿुधायो त ही जेका खट आहे, काठ जेको आहे सो वाण खां सवाइ उहा तव्हां किथां था घुरायो, कीअं अचे थी हिते? साईं, इहा काठ जेको आहे असां हाला खां घुराईंदा आहियूं, भिटशा खां बि घुराईंदा आहियूं। पयनि जी काठी लॻल आहे ईसुर में, ऐं पागो जेको बाण जो काठीअ जो ठहियलु आहे, मज़बूत बहितरीनु ठहियलु आहे। ऐं जंडी जो कमु थियल? जंडीअ जो कमु थियल आहे सॼो। बाक़ी हीउ जेको वणाई आहे, जेको असांजा सना मुंहिंजा शागिर्द कंदा, ही वणाई शागिर्द कंदो आहे हींअर। पोइ साम्हूं रूबरू केतिरो वक़्तु लॻे थो? साईं 20 ॾींहं लॻी वेंदा हिकिड़ी खट में। हा, 20 ॾींहं लॻी वेंदा। अच्छा, हिन खट ते ख़र्चु केतिरो अचे थो? हिन खट ते ख़र्चु 75,000 ताईं अची वेंदो। 75,000? जी 75,000। घणे में तव्हां खपायो था? साईं 80, लख 20 में, लख 30 में। तो पोइ त तमामु फ़ाइदो थियो न तव्हांखे? हा, फ़ाइदो थियो। अधु फ़ाइदो? हा साईं, बिल्कुलु थियो। पोइ दफ़े त तव्हां चवंदा फ़ाइदो घटि आहे। साईं तॾहिं फ़ाइदो घटो, हाणे कुझु वधियो आहे। अच्छा। हा साईं, वधियो। अॻे 70-80 हज़ार में त खट वेंदी हुई। ठीकु आहे, 65,000 ताईं असांजो ख़र्चु थी वेंदो। त हाणे ख़र्चु जो वधियो आहे त हुन में फ़ाइदो वधियो, माण्हुनि में बि थोरो अची वियो आहे शौक़ु त भले हाणे ही त हिन जी डिमांड केतिरी आहे हिन जी? डिमांड साईं हिन जो वेकिरो जेको आहे तमामु जाम आहे। हींअर हाणे त मुंहिंजो 6 ऑर्डर त लोकल ॻोठ जे माण्हुनि ॾिना आहिनि, 6 ऑर्डर हिकिड़ी खट जा। अच्छा, इहो ॿुधायो सची सची, असां अॻु में बि रिपोर्ट्स ठाहियूं तव्हांजूं फेसबुक ते, आवाज़ टीवी ते बि हलियूं, मूं पंहिंजो जेको आहे पेजिस ते बि हलायो। उनजे करे तव्हांखे केतिरी हिन जी प्रमोशन मिली, केतिरो तव्हांखे फ़ाइदो थियो? असीं कुंड में वेठल पहिरियां त असांखे कंहिं ॾिठी कोन, तव्हां ई असांखे ज़ाहिर कयो त हिते रहनि था, ही खटूं वणंदा। बिल्कुलु हुन मां असां मोरे जा सकण जा बहितरीनु आर्डर आया हुआ। 10 खटुनि जा, 4 खटुनि जा, 5 जा असां ठाहिया। हींअर ई असां खिपरो जे साइड जे ॻोठ आहे खाणी राज माना आलम मरी, हुनजो असां ऑर्डर आयो 5 खटुनि जो। अच्छा। हा बिल्कुलु। बसि दुआ आहे त ही सिंधी सकाफ़त जो जेको कमु आहे उहो जारी ऐं सारी रहे। तव्हांखे ॿुधायां दोस्तो त हीउ तमामु महिनत तलब कमु आहे। उजूरो जेकॾहिं तव्हांखे क़ीमत तमामु वॾी लॻंदी हूंदी, पर कुझु बि न आहे। इहो हिन ते 2 कारीगर 3 कारीगर पूरो महीनो कमु कंदा आहिनि। हीअ त साईं चयो त 20 ॾींहंनि में कंप्लीट थी वेंदी, पर का अहिड़ी खट पवंदी आहे जो पूरो महीनो लॻाए छॾींदी आहे रुॻो वाणई में। ऐं जेकॾहिं बचति खे असां डिवाइड कयूं त 3 कारीगर सॼो ॾींहुं महीने ताईं कमु कंदा, उन्हनि खे बचंदो छा? बहरहाल तव्हां सां हिकिड़ो वाइदो आहे, सिंधी सकाफ़त खे आउं पंहिंजे प्लेटफॉर्म तां ज़रूरु इनशा अल्लाह ताला प्रोमोट कंदो रहंदुसि। जेके बि सकाफ़ती इस्म आहिनि, जिते जिते आउं पहुची सघियुसि पहुचंदुसि इनशा अल्लाह ताला। तव्हां ताईं तव्हांजो बसि भरपूर इहो साथ इहो खपे जो पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, उनजी वीडियोज़ जेको आहे वधि खां वधि शेयर कयो। त हीअ पंहिंजी जेका सूंहं आहे, हीअ किथे कमु नथो थिए साईं। हीअ एॾो आलीशान कमु आहे, एॾी महिनत तलब कमु आहे, एतिरो ख़ूबसूरत कमु आहे जो ॿाहिरियां माण्हू ॾिसी अचरज में वठिजी वेंदा आहिनि। सो दोस्तो, पंहिंजी सिंधी सकाफ़त खे प्रमोट कयो, पंहिंजी सिंधी सकाफ़त ते फ़ख़ुरु कयो, उन ते ख़ुशीअ जो इज़हार कयो, छाकाणि त अहिड़ी सकाफ़त सॼी दुनिया में किथे बि कोन्हे का।
हाणे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।